सिंधी संगत जी हीअ पेशकश आहे तव्हां ॿारनि लाइ नानीअ जूं आखाणियूं। हाथी ऐं कीली। हीअ पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पेर हिकु कीलीअ मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीली हिकु तमामु नंढड़े खॾड़ीअ में हुजण करे बची वई। कीलीअ हाथीअ खे रड़ फाड़े चयो, मुआ मारिया, हेॾो सारो थियो ऐं ॾिसी नथो हली। जेकॾहिं मां मरी पवां हा त मुंहिंजे प्यारनि बचनि खे केरु संभाले हा। हाथीअ कावरजी केस चयो, आहीं त तिर जेतिरी ऐं हली आई मूंखे सेखारण। ईअं चई हाथीअ पंहिंजे सूंड सां कीलीअ खे हिकु अहिड़ी त फूक ॾिनी जो कीली वेचारी हवा में उॾामंदी हाथीअ जे कन में पइजी वई। कीलीअ हाथीअ जे कन में चक पातो। हेॾो सारो हाथी दर्द वचां टिपा ॾियण लॻो, हेठि लेथरियूं पाइण लॻो। कीली हाथीअ जे कन मां ॿाहिरि निकिरी आई। हाथीअ खे धमकी ॾींदे चयईं, ॾिठो तमाशो, मूं तिर जेतिरीअ तो जहिड़े पर्बत खे कीअं न लेटाए छॾियो। ख़बरदार, अॻिते संभाले हलजांइ, हिन दफ़े तोखे छॾे थी ॾियां। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त उन ॾींहं खां पोइ हाथीअ खे कीलीअ खां एतिरो त डपु थींदो आहे जो ॾींहुं राति पियो पंहिंजा कन विञिणे वांगुरु हेॾां होॾां लोॾींदो आहे। खेसि डपु लॻंदो आहे त मतां वरी न कीली कन में पइजी वञे। ॿारो, कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। त कीअं लॻी आखाणी तव्हांखे ॿारो? नानीअ जी आखाणी आहे न मज़ेदार?